इबरत न्यूज़ सां गॾु मां आहियां अदनान शेख। मां हिन वक़्तु मौजूदु आहियां सखर जे इलाइक़े रोड़ी में, जिथे डिस्ट्रिक्ट काउंसिल जे चेयरमैन सईद कुमेल हैदर शाह रोड़ी जे स्पोर्ट्समैन जे लाइ हिकिड़ी फ्री वाईफाई जी सर्विस स्टार्ट कई आहे। अचो त इन हवाले सां जेके शहरी ऐं स्पोर्ट्समैन मौजूदु आहिनि उन्हनि सां ॻाल्हायूं था त उन्हनि जो हिन वाईफाई जे बारे में चवणु छा आहे। देखें जी, बहुत ही खुशी का मौका है हमारा, जो हमने ये वादे पुराने किए हुए थे कि हम एक आपको नया चीज़ें देंगे जिस पे नई जनरेशन मुफीद हासिल करेगी। और आजकल सबसे जो बड़ा मसला है वो आईटी का है, और हम सब ये चाहते हैं कि आईटी में काम किया जाए, आईटी से आगे आ जाया जाए। तो आईटी का जो पहला टूल है वो है इंटरनेट। अगर इंटरनेट हमारे नौजवानों को, बच्चों को, बच्चियों को ईजीली नहीं एक्सेस होगा तो ये बड़ा मसला होगा उनके लिए। जिस तरीके से महंगाई बहुत चोट चढ़ गई है, तो इसी हवाले से इंटरनेट भी पहले के जो पैकेज होते थे महंगे हो गए। तो ये एक पायलट प्रोजेक्ट है, क्लिक वन इन कंपनी का नाम है, और इनसे एक मुलाकात हुई। उन पे इन्होंने कहा कि हमने फ्री वाईफाई सर्विस देते रहते हैं मुख्तलिफ इलाकों में, हॉस्पिटल्स में, रेलवे स्टेशंस पे, एयरपोर्ट्स पे। तो मैंने ये कहा कि अगर आप हमें एक रोड़ी शहर सखर डिस्ट्रिक्ट में चंद इलाके इस तरह हों, जैसे आपका सिविल हॉस्पिटल है, जैसे आपका एयरपोर्ट है, जैसे आपका रेलवे स्टेशन है, आपके पार्क है, उनको अगर हम वाईफाई फ्री कर दें, तो उन्होंने मुझे कहा बिल्कुल कर सकते। तो एक बड़ा पैकेज बना के दिया, जो क्योंकि गवर्नमेंट के आखिरी दिनों थे और वो हम बजट में या कैबिनेट से पास ना ही करवा सके। साईं तमामु सुठो, असां तमामु थोराइता आहियूं साईं कुमेल हैदर शाह जा, साईं नासिर हुसैन शाह साहिब जा, जो असांजे सॼे हिन इलाइक़े खे जेको आहे वाईफाई फ्री जेको आहे कराए छॾियो अथई। ऐं तमामु हिकु बहितरीनु सहूलियत आहे। इन सां असांजा प्लेयर्स जेके खेॾण वारा ईंदा आहिनि उहे बि इंजॉय कंदा, ऐं पूरो मोहल्लो ऐं शहर सिटी जेको आहे जिते जिते हुननि जी रेंज आहे, इंशाल्लाह ज़बरदस्त सुठो प्रोग्राम आहे, हुनखे कंट्रोल कंदो। ऐं वाईफाई जो जेको आहे फ़ाइदो वठंदा। अॼुकल्ह जेको आहे महांगाई जे दौर में जेको आहे वाईफाई जो फ़ाइदो वठणु वॾो ज़बरदस्त आहे। हे तव्हां ॿुधायो रोड़ी जे स्पोर्ट्समैन जा तासुरात, उन्हनि जो इहो ई चवणु आहे जेको पीपल्स पार्टी जो हे इक़दाम आहे फ्री वाईफाई जो, इहो हिकिड़ो बहितरीनु अमल आहे। इन मां एजुकेशन में बि जेकी न्यू जनरेशन आहे उहा फ़ाइदो वठंदी, ऐं स्पोर्ट्स में बि इलाही फ़ाइदो वठी सघनि था। कैमरा टीम सां गॾु अदनान शेख, इबरत न्यूज़ सखर।